अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। इसराइल गज़ा में रत जी रांदि खेॾण बाद जंगबंदी मुआहिदो बहाल करे छॾियो। इसराइली फ़ौज गज़ा में सुरंगनि समेत हमास जे दर्जननि हदफ़नि मथां 120 रॉकेट फायर कया। गज़ा में शहरी आबादी खे बि निशानो बणायो वियो। 45 फ़लस्तीनी शहीद। अमरीका जो नायब सदर ऐं ट्रंप जो नाटी गज़ा अमन मुआहिदे बचाइण लाइ इसराइल रवाना। वफ़ाक़ी हुकूमत कणक पॉलिसी 2025-26 जी मंज़ूरी ॾेई छॾी। नए कणक पॉलिसी तहत हारियनि खे मुनासिब क़ीमत ते ॾिनी वेंदी। हुकूमत मुस्तहकम ज़ख़ीरनि ऐं हारियनि जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बनाइण लाइ स्ट्रेटेजिक स्टॉक ख़रीद कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि कणक पॉलिसी बाबति आला सतह इजलास। पंजाब, सिंध, बलोचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान जे वॾनि वज़ीरनि इजलास में शिरकत कई। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर वज़ीर आला KPK जे नुमाइंदे लाॻापियल स्टेक होल्डर्स बि इजलास में शरीक थिया। वज़ीर आज़म शहबाज चयो आहे त पाकिस्तान हिकु ज़रई मईशत आहे ऐं कणक जो फसल वॾी अहमियत जो हामिल आहे। कणक बुनियादी ख़ोराक ऐं मुल्क जे हारियुनि लाइ आमदनी जो वॾो ज़रियो बि आहे। हुकूमत हारियुनि जी मुश्किलातुनि खां वाक़िफ़ आहे। हारियुनि जी फलाह व बहबूद लाइ हर मुमकिन कोशिशूं कयूं पियूं वञनि। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जंगबंदी मुआहिदो थी वियो। पाकिस्तानी सरज़मीन ते अफ़गानिस्तान मां दहशतगर्दी जो सिलसिलो फ़ौरी तौर बंदि थींदो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान हिक ॿिए जी सरज़मीन जो एहतराम कंदा। सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त 2025 अक्टूबर ते तुर्किया में ॿीहर ॿिन्हिनि मुल्कनि जे वफ़दनि जी मुलाक़ात थींदी। असां क़तर ऐं तुर्किया ॿिन्हिनि मुल्कनि जा थोराइता आहियूं। चक वेझो महर बिरादरी जी ॿिनि धिरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां रतो छाण 3 ॼणा क़तल, 3 औरतुनि समेत 5 माण्हू सख़्त ज़ख़्मी। ॻोठ आमिल महर में धुरियुनि में झेड़ो, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग में हिक धुर जो राहिब सरवर महर ऐं ॿी धुर जो एतबार महर मारिजी विया। ज़ख़्मियुनि में शहनीला, फातिमा, पीर बख्श ऐं शकूर महर शामिल। सोटन में ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ तकरार में अॻु में बि हिकु ॼणो क़तल थी चुको।